नाज़रीन, प्रोग्राम बिहाइंड द न्यूज़ में मां आवां जो मेज़बान शकील सुमरो। अॼोके प्रोग्राम जे सेगमेंट में पाण हिकु दफ़ो ॿीहर तारीख़ जे उन पासे हलंदासूं जिते उभरंदड़ याने सिज जे तौर ते जापान खे ॾिठो वञे थो ऐं जापान जी जेका एंशंट तारीख़ आहे उन जा तमामु खोड़ पासा आहिनि जापान जा। जापान जे अंदरि अॼोके प्रोग्राम में मज़हबनि जो बि ज़िक्र ईंदो, फर्स्ट सेकंड वर्ल्ड वार में बि जो ज़िक्र ईंदो, हिरोशिमा ऐं नागासाकी ते कीअं बम उछलायो वियो या जापान तरफ़ां पर्ल हार्बर ते जेको अटैक आहे अॼोके प्रोग्राम में पाण उनजो बि ज़िक्र कंदासूं। केतिरियूं डायनेस्टीज़ जेके आहिनि जापान में रहियूं उन्हनि जो उरूज ऐं ज़वाल जेको आहे उहो कीअं थियो ऐं उनखां सवाइ जापान जे अंदरि जेको बादशाहत जो सिस्टम आहे या इन खां पहिरें फ्यूडल सिस्टम आहे उन जी तारीख़ बाबति बि अॼोके प्रोग्राम में पाण बहस कंदासूं। जापान जी सिविल वार जो ज़िक्र बि ईंदो ऐं जापान जी जेका सॼी तारीख़ आहे तारीख़ जा उन जेके मुख़्तलिफ़ पासा आहिनि पाण उन ते अॼोके प्रोग्राम में बहस कंदासूं। असांखे प्रोग्राम में जॉइन कयो आहे डॉक्टर करीम ख्वाजा साहब। डॉक्टर साहब जी तारीख़ ते गहरी ॼाण आहे ऐं इन खां पहिरें बि असां मुख़्तलिफ़ प्रोग्राम करे आया आहियूं। डॉक्टर साहब खे प्रोग्राम में भलीकार चऊं था। डॉक्टर साहब, जापान जो लफ़्ज़ जॾहिं अचे थो त फौरी तौर ते असांजे ज़हन में हिरोशिमा ऐं नागासाकी ते जेको एटम बम उछलायो वियो उनजो हिकदमि ज़हन जे अंदरि अचे थो। जापान जी सिविल वार, जापान केतिरो पुराणो आहे, जापान में मुख़्तलिफ़ मज़हब केतिरा आहिनि, केतिरियूं ॿोलियूं ॻाल्हायूं वञनि थियूं। अवां किथां जापान जी तारीख़ खे किथां शुरू कंदव? शकील साईं, महिरबानी, तव्हां जेको हुकुम कयो ऐं इलाही ॾींहं खां इहो स्टडी पियो कयां। बचपन में मूं इलाही पढ़ियो हो, वरी रिफ्रेश लाइ वरी बि मूं शयूं ॾिठियूं आहिनि। हाणे जापान जो क़दीम जापान ते ॻाल्हाईंदासीं, मिडवेलियन जापान ते ॻाल्हाईंदासीं, उन खां पोइ जेको आहे सो इम्पीरियल जापान ते ॻाल्हाईंदासीं ऐं उन खां पोइ असीं ॻाल्हाईंदासीं सेकेंड वर्ल्ड वॉर ऐं उन खां पोइ उन वर्ल्ड वॉर खां पोइ छा थियो उन ते ॻाल्हाईंदासीं। कोशिशि कंदासीं त चीज़ूं असां कवर कयूं। प्रोनाउंसिएशन थोरी ॾुखियूं आहिनि पर ईयर्स ॿुधाए छॾींदुसि, छाहे जो उनजी जेके नाला चाइनीज़ सां बि डिफिकल्ट नाला आहिनि। हाणे शकील साईं, सभ खां पहिरीं जेको आहे सो हिकिड़ो क्वेश्चन पुछंदुसि सामीन खां ऐं पोइ शुरू थी वेंदुसि। हाणे सभ खां पहिरीं इहा आहे त जेकॾहिं मां गुज़िरियल 8-10 ॾींहं खां इलाही पढ़ियल लिखियल इलाही जेके मुख़्तलिफ़ आवाम सां हिकिड़ा सवाल कया त बाबा इकोनॉमी नंबर 1, नंबर 2, नंबर 3, नंबर 4, नंबर 5 दुनिया जी कहिड़ियूं आहिनि? त मूंखे सभिनी चयो त बाबा पहिरें नंबर ते अमेरिका आहे, ॿिए नंबर ते पंहिंजो चीन आहे, बाबा टे नंबर ते कंहिं चयो बर्तानिया आहे, कंहिं चयो जर्मनी आहे, कंहिं चयो फ्रांस आहे। अच्छा, हाणे मुख़्तसर ॻाल्हि, टे नंबर ते जेका इकोनॉमी अॼुकल्ह जी दुनिया में आहे उहो जापान जी आहे। हाणे चीन ऐं जापान सम्झो त एशिया जा मुल्क आहिनि ऐं असांजे जेके मुल्क जे माण्हुनि खे ख़ुसूसन सिंध जे नौजवाननि खे जापान जे बारे में हूंदी ॼाण पर एतिरी कान्हे ऐं मूंखे बि हुई ॼाण बचपन खां। यकीननि तव्हां जेको मूंखे हुकुम कयो हुन खां वरी शयूं मूंखे इलाही डायमेंशन्स इलाही नवां आया जेके बचपन में या जवानी में सम्झ में कोन आया। रिलीजन उते अवल त जेको होमोसेपियन जेको आहे सो जापान में अची जेको सेटल थियो आहे अॼु खां 30,000 साल पहिरीं ऐं 30-40,000 साल पहिरीं जेके किताबूं लिखनि थियूं, कोरिया जेका पेनिनसुला आहे उतां थी हिते सेटलमेंट्स थियूं। हिन जी जेका आहे सा तारीख़ जेका आहे सा तव्हांखे जेका मिलंदी उहा मिलंदी तव्हांखे 710 जेको आहे सो बिफोर क्राइस्ट ऐं उन खां पोइ मुख़्तलिफ़ उते हुकूमतूं रहियूं आहिनि। नारायण हेलियन पीरियड 710 खां 1192, शुगुनता कामाराकुरा 1192 खां 1333, पोइ मोरनची शुगुनता पीरियड 1339 सां 1573 ताईं, पोइ शुगुनता पीरियड अक्सी मोमेंटम इहो 1573 सां 603, पोइ वरी जेको आहे सो ईडो पीरियड तुरंका शुगुनता 1603 खां वठी करे 1868, मेजी पीरियड
ऐं 1868 खां 1912 पोइ वरी अर्ली शो जेका सेकेंड वर्ल्ड वॉर फर्स्ट वर्ल्ड वॉर 1912 खां 45 ऐं पोइ वरी जेको पोस्ट वॉर पीरियड आहे 45 खां ऑनवर्ड। हाणे सभ खां पहिरीं त हिते रिलीजन जेको आहे सो नेचुरल रिलीजन शेंटोइज़म हो, जेको हज़ारनि सालनि खां उते प्रैक्टिस थींदो हो। उते जेको आहे सो शेंतो जेको आहे सो जेको तमामु उनमें कॉन्सेप्ट ऑफ सिन कान्हे ऐं रिचुअल्स आहिनि माना, ऐं जेको आहे सो नेचर सां क़रीब आहे। हो चवनि था त ही दरिया हुजनि, पहाड़ हुजनि, इंसान हुजनि, ऐं जेको आहे सो पत्थर हुजनि, ऐं जेके सो माउंटेन्स हुजनि, उनमें कामी हिकिड़ो स्पिरिट जो नालो ॾियनि था, ऐं उहो जेको आहे सो इंसान में बि आहे, हुननि में बि आहे। ऐं हर माण्हू जो कमु आहे त उहो नेचुरली ऐं नेचर जे क़रीब थिए ऐं जेको आहे सो हुते वक़्तु गुज़ारे। चवंदा आहिनि त 8 मिलियन कामीज़ आहिनि, जेके बि पहाड़ आहिनि, दरिया आहिनि, तव्हां आहियो, आऊं आहियां, जेके बि आहिनि, उन्हनि जो जेको ख़्यालु आहे त कामीज़ जे क़रीब अचणु ज़रूरी आहे। हिन जो को बानी कोन्हे, हिन जो को टेक्स्ट कोन्हे, हिन जी का जेको आहे सो अहिड़ो डिसिप्लिन या कोड कोन्हे। हज़ारनि सालनि खां इहो हुते प्रैक्टिस थिए थो। ऐं उन खां पोइ जेको आहे सो आफ्टर क्राइस्ट 5 BC में जेको आहे सो आफ्टर क्राइस्ट जेको 500 आफ्टर क्राइस्ट जेको आहे सो बुद्धिज़्म आयो थ्रू जेको आहे सो कोरिया। ऐं पोइ ही ॿई जेको सो डॉक्ट्रिन जेके सो नेचुरल डॉक्ट्रिन्स हुआ, ऐं हिते को कंसेप्ट ऑफ सिन कोन हो, गुनाह कोन हो को, न बुद्धिज़्म में न हुते। इन्हनि जो मिलाप बि थियो, हे परे बि थिया। जॾहिं नेशनलिस्ट मूवमेंट उते ठहियूं अॻिते हली करे त शेंतो खे उन्हनि प्रायोरिटी वधीक ॾिनी, ऐं जेको आहे सो उन्हनि जेको आहे सो चयो त हाणे बि जापान में सभ खां वधीक शेंतो ऐं इहो जेको बुद्धिज़्म, कंफ्यूशिज़म बि उते आहे। चवंदा आहिनि त जेको ॿारु पैदा थिए थो त उहो सेंटो जी हैसियत सां पैदा थिए थो, ऑप्टोमिस्ट रिलीजन आहे, ऐं जेको सो स्ट्रगल जो रिलीजन आहे। उन खां पोइ तव्हां ॾिसो त हू चवनि था त कंफ्यूशियस फिलॉसफी इंसान बसर करे जेको कोड, ऐं जेको आख़िरी जेका फिलॉसफी आहे जॾहिं इंसान पूरो थिए थो त बुद्धिज़्म, माना मरण वारा रिचुअल्स ऐं ॿी चीज़ूं। त उते इहो ट्रेडिशन आहे। ऐं क्रिश्चियनिटी कोशिशि कई हुई 16 ऐं 15 सेंचुरी में अचण जी, ऐं पोइ वरी जापानियुनि हुननि खे अचणु कोन ॾिनो, प्रोसिक्यूट कयो। हुननि चयो त इहो असां लाइ एक्सेप्टेबल कान्हे। ऐं हींअर क्रिश्चियन 1.2%, 12 करोड़ जी पॉपुलेशन आहे। ऐं जापान जेको आहे सो 7000 जज़ीरनि ते मुश्तमिल आहे, ऐं उन में जेको सो 6900 समथिंग 7000 तव्हां चई सघो था, 4 उन जा मेजर जेके सो उन जा जज़ीरा आहिनि, ऐं उते सेटलमेंट्स आहिनि। ऐं तव्हां ॾिसो त हिते जेके मुख़्तलिफ़ पीरियड्स आया हुआ, जंहिंमें हैन पीरियड हो जेको 710 खां वठी 1192, इन में ॾाढी स्टेबिलिटी हुई। हिते स्ट्रक्चर्स डेवलप थिया, हिते पीस हुई, एग्रीकल्चर जी तरक़ी थी, टेम्पल्स ठहिया, इमारतूं ठहियूं, ऐं जेको आहे सो पीसफुल पीरियड आहे। डॉक्टर दुनिया साहब, जी इहो सभ खां हैन पहिरीं पीरियड्स आहे, इहो इंडिजीनियस जापान जो हो या चीन खां आयो? शकील साईं, मज़े वारी ॻाल्हि आहे त हिते अञा ताईं ऐं अॻिते ॿुधाईंदुसि तव्हांखे त हिते को ॿियनि खे अचण ई कोन ॾिनो आहे। ऐं तव्हांखे ॿुधाईंदुसि त हैरान थी वेंदा त ही जेके आहिनि सो कंहिंखे अचण ई कोन ॾिनो, इवन हुननि क्रिश्चियनिटी खे कोन सठो। ऐं जेको आहे सो हैंस पीरियड में टेल ऑफ गैंजी जेको दुनिया जो सभ खां पहिरीं वॾो नावल आहे, जहिड़े नमूने शाहनामा उते ईरान में आहे, अहिड़े नमूने ही बि उते जापान में आहे। हिकिड़ी माई लिखियो हो, माई जो नालो ॾाढो ॾुखियो आहे, ऐं जेको आहे सो मुश्काकी सिबिको, ही उते जी उन एरिया उन वक़्त जी जेका फ्यूडल सोसाइटी, बादशाह जी सोसाइटी, उते माण्हुनि सां कीअं जेको आहे सो ट्रीट कयो थो वञे, औरतुनि सां, ग़रीबनि सां, ॾाढी अकासी कई आहे। वॾो नावल आहे, एक्सेप्टेबल। इहो जेका आहे सा तव्हां हिन में ॾाढी स्टेबिलिटी तव्हां ॾिसंदो। अच्छा, उन खां पोइ जेको आहे सो तव्हांखे मज़े वारी ॻाल्हि ॿुधायां त मंगोल्स जेके कुबलाई खान जेको चाइना जो हुकुमरान हो,
उहो बि हुते इंडिजिनियस कोन हो। ऐं ही हिननि कोशिशि कई त मंगोल्स जेको आहे सो अची करे कोरिया ते कब्ज़ो कयूं, पोइ वरी हुननि जापान ते 2 दफ़ा हिननि कोशिशि कई त असां हमिलो कयूं। त 2 दफ़ा जेको आहे सो हुननि हज़ारे ॿेड़ियूं ठाहियूं ऐं हिननि बि ॿेड़ियूं ठाहियूं, ऐं 2 दफ़ा जेको आहे सो हुननि खे शिकस्त आई कुबलाई खान खे। ऐं हो चवंदा आहिनि जापानी त असांखे कामी या असांखे देवताउनि जी सपोर्ट अथई, ऐं तूफ़ान अची वियो, सुनामी अची वई, जेके उते लथा उन्हनि खे क़तल करे छॾियो। उन खां पोइ मंगोल्स जेके सो वरी या सॼी दुनिया में इहा ॻाल्हि मशहूरु थी वई, त इन करे जापान ते का बि का कान थी सघी आहे इन अरसे में। ॿी ॻाल्हि इहा त क्रिश्चियनिटी बि आई, हुते हिननि क्रिश्चियनिटी खे बि टिकण कोन ॾिनो। उन्हनि जेको आहे सो हिकिड़ो पीरियड जापान में आयो जंहिंमें सो आइसोलेशन में हलिया था वञनि। आइसोलेशन में इन करे हलिया था वञनि त हिननि खे ख़तरो थो थिए त जेकॾहिं ही क्रिश्चियन्स हिते रहिजी विया त जंहिंखे चवंदा आहिनि शोगनॉट पीरियड, हिते बादशाहत हूंदी हुई, पोइ वरी बादशाहत खां पोइ हिकिड़ो शोगनॉट पीरियड हो। शोगनॉट वॉज अ मिलिट्री जनरल्स, ऐं इन्हनि बि जेको 500-800 साल हुकूमत कई। बादशाह नाले मात्र हूंदो, शोगनॉट जेको आहे सो हुकुमरान हूंदो, पॉलिसीज़ ठाहींदो। उन्हनि वरी हेठि हिकिड़ा सेमुराई ठाहिया हुआ जेके हिन जे लाइ जंग कंदा हुआ, विढ़ंदा हुआ हारियुनि खे या पीज़नि खे दॿाईंदा हुआ, आम माण्हू खे दॿाईंदा हुआ। जेको हुनजी इंसल्ट कंदो हो सेमुराई जी, हुनखे मारे छॾींदा हुआ। इहो फिल्मूं बि सेमुराई जूं इलाही हॉलीवुड जी छपियूं आहिनि। हाणे ॿियो लफ़्ज़ आहे निंजा। निंजा बि जेको आहे सो ग़रीब तबिके जा जेके हूंदा आहिनि वॉरियर, पर सेमुराई जेको आहे सो हुनखे वॾेरो या हुते जो जेको सो लॉर्ड रखंदो आहे या बादशाह रखंदा आहिनि, जेके हुन वक़्त जा हुकुमरान तुगोवा पीरियड में जेके बि हुआ। ऐं इहो पीरियड 400-500 साल हलंदो आहे, ऐं उन में सेमुराई खे वॾी अहमियत हूंदी आहे। ऐं निंजा जेके आहिनि उहे हेठे तबिके जा हूंदा आहिनि, पर उहे बि वॉरियर हूंदा आहिनि, उहो मर्सनरी वॉरियर हूंदा आहिनि। त उहो वरी जेको आहे सो विढ़ंदा आहिनि, पर माना सेमुराई खे वधीक अहमियत हूंदी आहे। त तव्हां इहो निंजा वारी बि फिल्म ॾिसंदा जेका पंहिंजो फिल्म हॉलीवुड वारनि मुख़्तलिफ़ वक़्तनि में। हीउ जेको शोगनॉट जेको पीरियड हो जंहिंमें बादशाह जी बादशाहत उहा कान रही हुई, इहो 1192 खां 1867 ताईं हलियो। ऐं इन में जेको आहे सो आइसोलेशन में बि विया। ऐं पोइ वरी हिननि मां जेको हिकिड़ो अहिड़ो शोगनॉट आयो जंहिं आइसोलेशन ख़तमु कई, ऐं उन्हनि चयो त बाबा हाणे असां आइसोलेशन ईअं ख़तमु थी त जेको आहे सो अमेरिकन्स आया। उन वक़्तु अमेरिकन्स अची चयो त बाबा तव्हां असांखे हिते तिजारत करणु ॾियो, ऐं पंहिंजा वॉरशिप्स चवंदा आहिनि गन शिप डिप्लोमेसी। त हू जेको अमेरिकन जो जेको जनरल हो 1600 समथिंग में मैकेन ईअं कुझु नालो उहो आयो, हुन चयो गन्स खणी आयो, बोट्स खणी आयो। पहिरीं जापान वटि जेके बोट्स हूंदियूं हुयूं मंगोलनि खे अगरि हुननि शिकल ॾिनी त काठ जी बोटूं हूंदियूं हुयूं। पर पोइ वरी तव्हांखे ख़बर आहे स्टील अची वई, सॼी दुनिया में पोर्चुगीज़ ऐं अमेरिकन्स ऐं ब्रितानिया वटि जेका स्टील जी बोट्स अची वियूं। जॾहिं हू आया हुननि चयो त असांखे तिजारत करणु ॾियो, न त पोइ जहिड़े लाइ तयारु थियो। पोइ वरी जेको आहे सो ही जेको हुई शोगनॉट पीरियड जेको आहे ख़तमु थियो, ऐं पोइ मेजी पीरियड ख़तमु थियो जंहिंमें सचा बचा बादशाह अची विया। उन्हनि चयो हाणे हिन सां मुक़ाबिलो नथा कयूं, हिन सां ठाह कजे। ऐं पोइ हिननि जेको आहे सो अमेरिकन सां, बर्तानिया सां, ॿियनि सभिनी सां ठाह कयो। उन्हनि ठाह में जापानियुनि छा कयो जो उन्हनि हुन सां टेक्नोलॉजी हासिलु कई, ट्रेनिंग हासिलु कई, जर्मनी सां फ़ौजी ट्रेनिंग हासिलु कई, फ्रांस वारनि सां जेको आहे सो हथियार वरितूं, जर्मनी सां ऐं बर्तानिया खां वरितूं, सभिनी सां हिननि दोस्तियूं रखियूं। ऐं हुन मॉडर्नाइज़ेशन कई, एजुकेशन वधाए छॾी। ऐं इहो 1600 जी ॻाल्हि पियो कयां। ऐं हुन चयो त हाणे मुक़ाबिलो इहो थींदो त असीं मॉडर्नाइज़ कयूं, आइसोलेशन ख़तमु कयूं। ऐं तव्हां ॾिसो त 1800 जेको आहे सो जेको हिन में सभ खां वॾो जेको इनकलाब आयो उहो आयो, जेको बादशाह आयो मेजी आयो। हीउ मेजी जेको आहे सो बादशाह हो, ऐं हिन अची करे जेको आहे सो 1852 खां 1912 ताईं रहियो। ऐं हिन जेको आहे सो जापान जो फेस सॼो चेंज करे छॾियो, जापान खे जेको सो ताक़तवर करे छॾियो। ऐं हाणे वॾी इंपॉर्टेंट जेका ॻाल्हि ॿुधायां त जॾहिं हिननि पंहिंजी आइसोलेशन ख़तमु कई ऐं हुननि मजबूरी तइद कई, हुननि चयो त जेकॾहिं असां विढ़ंदासीं, विढ़ी कोन सघंदासीं, ठाह कयूं था।
ऐं भले ही जेको आहे सो असांखे कारोबार करणु ॾे ऐं असां बि कारोबार कयूं। पोइ हिननि छा कयो जो जेको आहे सो हिननि जो सभ खां पहिरीं जेको आहे सो हिननि कोरिया खे फतेह करण जी कोशिशि कई, जापान वारनि। उहो कोरिया जेको आहे सो हुनजी जेके ज़ेर असर हो चीन जे, हिननि कोशिशि कई, पोइ वरी चीन सां ठा कयो, पोइ ताइवान ते वञी करे 1857 में सॉरी 1895 में कब्ज़ो कयूं। ऐं पोइ जेको आहे सो वॾी मज़े वारी ॻाल्हि, हिननि जी जेका इज़त जी दुनिया में उन वक़्तु वधी जॾहिं हिननि जेको आहे सो पंहिंजो रशिया सां जेको सो तलाज़माई कई, ऐं जेको सो रशिया खे जेको चीन जे इलाइक़े मांचूरी मां भॼायो, ऐं कोरिया में हिननि खे भॼायूं, रशिया जे पंहिंजे इंग्लैंड में वञी हिननि शिकस्त ॾिनी। रशिया जी जेके सो शिप्स खे हिननि ॿोड़ियो, इहो आहे 1904 या 5। ऐं उन जो इम्पैक्ट इहो थियो त जापान जी दुनिया में जेको एशिया में ऐं यूरोप जे साम्हूं हिकिड़ो जेको एशिया जो ताक़तवर तरीन जेको आहे सो उभरियो, ऐं जेको आहे सो उते जेको आहे सो इनकलाब अची वियो 1905 में, जेको नाकाम थियो। उहो इन वॉर जी डिफीट खां पोइ जेको सो रूस में हुननि पंहिंजी एतिरी बेइज़ती महसूसु कई जो हुते इनकलाब जे लाइ रस्तो खुलियो। 1905 जेको नाकाम कोशिशि हुई, पर माना इहो रीज़न इहो हो हिकिड़ो। उन खां पोइ जापान जेको आहे सो पंहिंजो जेका फर्स्ट वर्ल्ड वॉर हूंदी आहे उन बरतानिया सां उनजी दोस्ती हूंदी आहे, ऐं उन वटि ताइवान हूंदो आहे। पोइ जेको आहे हू बि चाहींदो आहे त हाणे पंहिंजी इंपीरियलिज़म वधायां। ऐं जॾहिं जेको वर्साइल ट्रीटी जेका थींदी आहे न, जेको जर्मनी खे शिकस्त ईंदी आहे फर्स्ट वर्ल्ड वॉर में, त उन में जापान बि हो उन ट्रीटी में, माना बरतानिया सां गॾु। ऐं उनखे हिन सॼे ख़िते में जेको आहे सो हिकिड़ी ताक़त ऐं जेको आहे सो उनखे इहो मिलंदो आहे त मां पंहिंजी इंपीरियलिज़म खे वधायां। ऐं इन अरसे खां पोइ मांचूरिया जेको आहे सो चीन ते वञी कब्ज़ो कंदो आहे, शिकस्त ॾींदो आहे चाइनीज़ खे। पोइ वरी कोरिया ते कब्ज़ो कंदो आहे। इहो अञा सेकेंड वर्ल्ड वॉर अञा शुरू कान ठही हुई, ऐं ताइवान ते ऑलरेडी हुनजो कब्ज़ो हो, ऐं हुनखे पंहिंजो रूस खे हुन हाराए छॾियो। ऐं इन खां पोइ जेको आहे सो ऑलरेडी हुते मिलिट्री डिक्टेटर्स हूंदा आहिनि। तोजो जेको आहे सो अॻिते हली करे थींदो आहे जनरल हिते जो जापान जो। पोइ जेको आहे सो जापान जेको आहे सो सेकेंड वर्ल्ड वॉर में ईंदो आहे, ऐं हुन सेकेंड वर्ल्ड वॉर में हू जेको आहे सो हैरत जी ॻाल्हि इहा आहे त हू अमेरिका खे बि वाधारो हणंदो आहे वञी करे, पर्ल हार्बर ते बम्बार्टमेंट कंदो आहे। हिन जो ऑइल ते हिननि पाबंदी हणंदा आहिनि उते पर्ल हार्बर। सर मां हिकिड़ी ॻाल्हि विसरी वियो आहियां, उहो विच में चवां थो त हीउ जेको अमेरिकन्स जेको आहे सो वञी करे हिननि ते ज़ोरी ट्रीट मड़ींदा आहिनि, उहो हूंदो आहे कैंकुवाना ट्रीटी। जापान US ट्रीटी हूंदी आहे, ऐं इहो थींदी आहे वञी करे 1854। ऐं इन 1854 खां पोइ जेको शगुन जेके जनरल्स हूंदा आहिनि उनजी हुकूमत खे मेजी जेको बादशाह ईंदो आहे ख़तमु कंदो आहे, ऐं हू चवंदो आहे त हाणे मॉडर्नाइज़ेशन असीं स्टार्ट कयूं। ऐं पोइ हिननि पंहिंजी मॉडर्नाइज़ेशन स्टार्ट कई। ऐं तव्हांखे मूं ॿुधायो त फर्स्ट सेकेंड वर्ल्ड वॉर में वियतनाम ते कब्ज़ो कंदा आहिनि, लाओस ते कंदा आहिनि, कंपोचा ते कंदा आहिनि, बर्मा ताईं ईंदा आहिनि, मलेशिया ते थींदो आहे, सिंगापुर मलेशिया हिकिड़ी ॻाल्हि हुई, इंडोनेशिया ते कब्ज़ो कंदा आहिनि। जेके बि वॾी सुपर पावर्स आहिनि उनखे शिकस्त ॾींदा आहिनि। जेको इंडोमाइन ऐं निकोबार जेको आइलैंड जेको सब कॉन्टिनेंट जा हुआ, उन्हनि ते वञी करे हे बरतानिया खे भॼाईंदा आहिनि ऐं कब्ज़ो कंदा आहिनि। हाणे मज़े वारी ॻाल्हि आहे, जॾहिं सिंगापुर में ईंदा आहिनि तॾहिं हिननि जी 80,000 फ़ौज जेको हथियार पिटा कंदी आहे बरतानिया जी। उहा जेका आहे सो पोइ वरी ही गॾिजी करे इंडियन नेशनल आर्मी ठहंदी आहे। राष्ट्र बिहारी बोस हूंदो आहे, उहो ठाहींदो आहे। उनखां पोइ सुभाष चंद्र बोस अची करे लीड कंदो आहे, ऐं इंडियन नेशनल आर्मी पोइ जेको आहे सो जापान जी पुष्पनाई हूंदी आहे, ऐं पोइ वञी करे जेको सो बर्मा ऐं बंगाल में जहिड़ो कंदा आहिनि, पर बदकिस्मती सां डॉक्टर साहब तव्हां जापान जी तारीख़ जे हवाले सां मुख़्तलिफ़ डायनेस्टीज़ जो बि ज़िक्र कयो, फर्स्ट वर्ल्ड वॉर जो बि ज़िक्र थियो। हीउ जेको सेकेंड वर्ल्ड वॉर जो सिलसिलो शुरू थिए थो, पर्ल हार्बर ते अटैक थिए थो, पोइ उनजे जवाब में हिरोशिमा ऐं नागासाकी शहर जेका आहिनि उन्हनि ते एटम बम उछलाए वञे थो, ॿई शहर तबाह थियनि था। ऐं पोइ ॾिसूं था ॿीहर जापान जेको आहे उहो तरक़ी कई। जीअं तव्हां शुरू में चयो त जापान वर्ल्ड में इकोनॉमी में हिन वक़्तु 3 नंबर आहे। हीउ जापान एतिरी तकड़ी तरक़ी कीअं कई, हेॾी वॾी तबाही, थोरो
सेकंड वर्ल्ड वार, पर्ल हार्बर ते हमिलो ऐं हिरोशिमा ऐं नागासाकी, इन बाबति बि ॿुधायो असांखे कुझु। सर ॾिसो, सभ खां पहिरीं इहो आहे त जॾहिं हिन जी फ़ौज जेका सो वॾी तयारियुनि कई हुई ऐं जेका सो हिन में जेको डिफेक्ट हो इहो त हे जेको आहे सो जंगी क्राइम ॾाढा कंदा आहिनि। अॼु बि जेको सो चाइना जे मुख़्तलिफ़ हंधनि ते मंचूरिया वारे इलाइक़े में हिननि जेको आहे सो जेके एट्रोसिटीज़ कई हुई जापान वारनि, ऐं जिते जिते हिननि कब्ज़ो कयो हुते माण्हुनि खे ॾाढो बेरहमाना तशदुद कयो। इवन जेको सो अंडमान ऐं निकोबार हुआ उन ज़माने में सब कॉन्टिनेंट जो हिसा हुआ, पर सगीर जो, उते बि हिननि जॾहिं कब्ज़ो कयो त कम से कम 1000 इंडियंस खे हिननि मारे छॾियो। ऐं जेको आहे सो इहे हाणे डॉक्यूमेंटेशन ऐं खुलनि पियूं, जॾहिं त नेताजी सुभाष चंद्र बोस जेका इंडियन नेशनल आर्मी ठाही हुई हुन जापान जी सपोर्ट हुई, पर नेताजी चयो बि सही, जेके हिस्टोरिकली आहे, पर हिननि कन न भरियो। पर हिननि जेको आहे सो एॾी जेका फतवात कयूं उहे जर्मनी खां बि वधीक फतवात कयूं। ऐं जेको आहे सो हीअ वधिया छो त हीअ शुरू खां वेड़ा क़ौम रही आहे 1000 सालनि खां, 1500 सालनि खां। ऐं ॿी ॻाल्हि आहे त ऑनर जे लाइ, इज़त जे लाइ ऐं वक़ार जे लाइ विढ़ंदा रहिया आहिनि ऐं महिनती आहिनि, तरक़ी कनि था ऐं जेको आहे सो कमिटेड आहिनि। रिलीजियस हू एतिरा कोन्हनि, पर स्पिरिचुअलिटी थी सघे थी। ऐं हीअ जेके सो हेसि ताईं हुननि जेको कब्ज़ो कयो ऐं जॾहिं हिटलर खे शिकस्त अची वई त जापान हिननि रिफ्यूज़ करे छॾियो कि असां जेको आहे सो गिव अप कोन कंदासीं। ऐं जेको आहे सो सोवियत रूस जी आर्मी बि थकी पई हुई, ठीकु ठाक जेको आहे सो सख़्त कान हुई, त पोइ बि स्टॉलिन कोशिशि कई त ईस्टर्न बॉर्डर ते माना जेको आहे सो मांचूरिया पासे जेको चीन जा इलाइक़ा जेके कब्ज़े में हुआ उन्हनि ते हमिलो कयां। ऐं पंहिंजो अमेरिकन्स बि थकी पिया हुआ ऐं पंहिंजो जेको आहे सो बरतानिया तो तहस नहस थी वियो हो। अमेरिका जेको आहे सो इहो फ़ैसिलो कयो, ग़लति फ़ैसिलो हो, जेको हुन चयो त हाणे हिननि खे जेको आहे सो माना हारण जे लाइ हुननि इहो जेको वेपन इस्तेमालु कयो जंहिंमें लखां माण्हू अजल जो शिकार थिया, हिरोशिमा ऐं नागासाकी खे। उहो इन करे जेकॾहिं हीअ हुननि जो ख़्यालु हो त जेकर असीं न कयूं आहे त हीअ शिकस्त कोन पियो मञे ऐं कलकत्ता ताईं तो पुॼी चुको हो नेताजी वारा। पर नेताजी सां जेको बदकिस्मती इहा हुई त नेताजी सुभाष चंद्र बोस एक्सेस सां इन करे कयो त उहो सभ खां पहिरीं हितां जेको आहे सो पंहिंजे कलकत्ता मां जेको आहे सो रूस वियो, उते सेट कोन थी सघियो, पोइ हिटलर सां मिलियो, पोइ हिटलर वरी हुनखे जेको आहे सो समरीन में जेको आहे सो हिनखे जापान मोकिलियईं। पोइ जापान वारनि हिन अरसे में हिते साउथ ईस्ट ईस्ट एशिया ते अमल कब्ज़ा करे छॾियूं ऐं पोइ वरी हुननि जेको आहे सो जेके बि कैदी हुआ इंडिया जा उन्हनि जी मुश्तमिल हिकिड़ी फ़ौज ठही, इंडियन नेशनल आर्मी, जेका वञी करे जेको आहे सो जहिड़ो कयो। ऐं बरतानिया सां हिननि जो ख़्यालु हो त जॾहिं असां जेको आहे सो बरतानिया खे जेको आहे सो थ्रू आर्म स्ट्रगल ऐं हिन वक़्त जो फ़ाइदो वठी करे शिकस्त ॾेई सघूं था। सुभाष चंद्र बोस कांग्रेस जो लीडर हो ऐं पॉपुलर लीडर हो हुन वक़्तु, ऐं मुंहिंजे ख़्याल सां हैदराबाद सूबे सिंध में बि आयो हो। ऐं हिते जेको हुन वक़्त जा नौजवान हुआ उहे ॾाढा इंस्पायर हुआ बर सगीर जा। ख़ुदि जेको मूं पढ़ियो त सिंध जा बि नौजवान इंस्पायर हुआ हुन सां। चवण वारा इहो चवनि था, हाणे उन ते तहक़ीक़ जी ज़रूरत आहे त जॾहिं सूर्यो बादशाह जेको आहे सो हुनखे मुख़्तलिफ़ जेलनि में रखियो वियो हिंदुस्तान जे में, त उनजो राब्तो बि सुभाष चंद्र बोस सां थियो। उहो बि जेल में हो ऐं पोइ जेको आहे सो सूर्यो बादशाह जेको आहे सो हुन सां इंस्पायर हो ऐं पोइ सूर्यो बादशाह ते बि इहे ई एलिगेशन्स हुआ ऐं पोइ हुनखे शहीद कयो वियो। हाणे इहा हिन में हिस्टोरिकली चीज़ूं असांखे महिनत जी ज़रूरत आहे जेका अञा ताईं कान ठही आहे। अच्छा, हाणे जेको आहे सो जापान खे इन करे जेको सो हिरोशिमा ऐं नागासाकी ते हिननि बम्बार्डमेंट कई, पोइ हिननि जेको आहे सो विड्रॉ कयो ऐं जेको आहे सो ट्रीटी साइन कई। हुनजो जेको हो जेको जनरल हो जेको उन जेको आहे सो टोगो, उन ज़हर खाधो पर उहो बची वियो, वरी उनखे फांसी न ॾिनी पंहिंजो अमेरिकन्स। ऐं पोइ जेको आहे सो हिननि
जीअं पहिरीं जेको सो जीअं अमेरिकन्स आया हुआ हुननि खे ज़ोरी साइन करायूं हुयूं, माना जेको मूं तव्हांखे ॿुधायो 1854, हिननि जॾहिं 1945 में शिकस्त कई, पोइ हिननि प्रेगमेस्टिक कयो, हिन जो बादशाह चयो त हाणे सर्वाइव कयूं न त मरी वेंदासीं, पोइ वरी हिननि अमेरिकन सां मिली करे विदिन नो टाइम 20-30 years 40 years में जापान ग्रूम करे वियो, ऐं ग्रूम बि एतिरो कयो, 3rd नंबर ते इकोनॉमी आहे। असां पाकिस्तानियुनि सां बदकिस्मती इहा आहे त असां पंहिंजा जेके अंडा आहिनि हिकिड़े बास्केट में न विझूं। असांजो कमु आहे त जापान सां बि दोस्ती रखूं, जेको कोन्हे, न तिजारत आहे न दोस्ती आहे। असां सिर्फ़ु हिकिड़ो या अमेरिकन सां आहियूं या चाइनीज़ सां गॾु आहियूं। बर्तानिया जी असीं कॉलोनी रहिया आहियूं, जेका हाणे इकोनॉमिकल पावर एतिरी कान्हे। फ्रांस सां बि एतिरा तालुकात असांजा कोन्हनि, जर्मनी सां बि उहे तालुकात कोन्हनि। त तव्हां ॾिसो त ही जेके एशिया जा 2 पावर, दैट इज़ चाइना बि कॉलोनी रही आहे, ऐं ही जेके जापानी आहिनि इहे जंगू विड़िया तबाह थिया तयारु थी विया। यूरोप में तव्हां ॾिसो जर्मनी तबाह थी वियो, वरी तयारु थी वियो। हाणे तव्हां ॾिसो त ही जेके इलाइक़ा आहिनि, जेके तव्हां ईस्ट एशिया चओ, जंहिंमें कोरिया अचे थो, वियतनाम अचे थो, तव्हांजो चीन अचे थो, जापान अचे थो, लाओस अचे थो, कंबोडिया अचे थो, इहे कॉलोनीज़ हुआ ऐं विड़िया आहिनि, हथियारबंद जदोजहद कयूं आहिनि। इहे जेके सो स्पिरिचुअलिटी ऐं रिलीजियस घटि हुआ, ऐं जेको आहे सो हिननि खे हिन मौजूदा ज़िंदगी वधीक अहमियत हुई। हुननि खे इहो फ्यूचर जी ज़िंदगी जेतिरी अहमियत कान हुई इन आइडियोलॉजीज़ में। हूं बि शकील साईं, ऐं जेको मूं पढ़ियो आहे, मुंहिंजो मुशाहिदो आहे त 10,000 साल जी आर्कोलॉजिकल ऐं जेको आहे सो राइटिंग्स कहिड़ी बि हुजनि, सेक्रेट हुजनि या आम हुजे, हर रिलीजियस आइडियोलॉजी या को बि रिलीजियस सैकड़ो थिया आहिनि, उहो 1500 2000 साल खां वधीक हली कोन सघिया आहिनि, सुकड़जी वेंदा आहिनि। हाणे तव्हां ॾिसो त जूडिज़म आहे, त जूडाइज़म जेको आहे सो हुनखे चवंदा आहिनि त 2,500-3,000 साल थिया आहिनि, पर हाणे सुकड़जी वियो आहे। उहो वधि में वधि लिमिटेड आहे 1.5 मिलियन माण्हू ताईं, 1.5 करोड़ ताईं। त तव्हां ॾिसो त जेके बि दुनिया में जेके होमोसेपियंस जी जेका ग्रोथ थी आहे या जेका चीज़ नज़र आई आहे 10,000 सालनि में, उहो को बि आइडियोलॉजी रिलीजन 1500 साल 2000, तव्हां ॾिसो ज़रदश्ती जी जेका आइडियोलॉजी आहे 3,000 साल पुराणी हुई, 3,500। हाणे केतिरा आहिनि, 1 1.5 2 लख या 3 लख जेके ज़रदश्ती जी आइडियोलॉजी खे मञण वारा आहिनि। त चीज़ूं सुकड़ंदियूं आहिनि, नवां ऑप्शन्स ईंदा आहिनि, उहे आइडियोलॉजीज़ या उहे चीज़ूं, पोइ मोनोस्थेटिक हुजनि या पॉलिथिस्टिक हुजनि, उहे ग्रो कोन थी सघंदा आहिनि, जेके रिजिड हूंदा आहिनि ऐं मॉडर्न टाइम्स ऐं उन वक़्त डॉक्टर जे साहब, टाइम सां हली कोन सघिया आहिनि। तव्हां मुख़्तलिफ़ मुल्कनि जा मिसाल ॾिना, जंहिंमें जापान बि शामिल आहे, ऐं जेके मुल्क कॉलोनियूं रहिया, ज़ाहिर आहे उन्हनि में हिकिड़ो रेज़िस्टेंस पावर आयो ऐं उन्हनि पंहिंजी वजूद जी वेड़ विड़ी, क़ौमी आज़ादी जी हुते तहरीकूं हलियूं। जापान जी तारीख़ जे अंदरि छा जापान कहिड़नि मुल्कनि जी कॉलोनी रहियो, जापान जो चीन सां बि कॉन्फ्लिक्ट रहियो, जापान जे अंदरि जेकॾहिं पॉलिटिकल मोमेंटम जी ॻाल्हि कयूं त उहा जापान जी तारीख़ केतिरो रिच आहे? जापान साईं रिच आहे, जापान ते कंहिं बि कॉलोनाइज़ेशन कान कई। तव्हांखे मूं ॿुधायो त कुबलाई खान कोशिशि कई, जेको नाकाम वियो, 2 दफ़ा काह करण जी कोशिशि कई। चाइना जा के हुकुमरान हुआ, उन्हनि बि कोशिशि कई, पर कोन पुॼी सघिया। कोरिया ऐं चाइना जो सदाईं जहिड़ो रहियो आहे, पर सदाईं जेको आहे सो कॉलोनाइज़ेशन उते करे कोन सघिया आहिनि। उहो हुनजी सबब छा जोग्राफी हुया डॉक्टर साहब कॉलोनाइज़ेशन जा? जापान डिफेंस लाइन उनजी मज़बूत हुई, को जाग्राफिकल जेको आहे उन्हनि खे एडवांटेज हुयो, क्लाइमेट जेको एडवांटेज हुयो, सबब छा हुया जो हिते चीन बि नाकाम वियो, ॿिया मुल्क बि नाकाम विया? जोग्राफी सभ खां वधीक आहे। 7,000 ॿेटनि ते हिकिड़ो मुल्क आहे, ऐं मुल्क में उहो ज़िंदा रहे थो, उहो हली सघे थो जेको स्ट्रगल करे थो, ऐं स्ट्रगल बि जियापे जे लाइ करे थो। ऐं जियापो ऐं उते जेको आहे सो शुरू खां जेको क़ौमी जेको आहे सो स्कूल ऑफ थॉट आहे, उन में जेको आहे सो लूज़ आहे ऐं नेचर सां कुर्बत आहे। उते को आइडियोलॉजी कान्हे, को चङो मुड़ुसु कोन्हे, न को किताबु आहे, न ॿी का ॻाल्हि आहे। ॿी ॻाल्हि आहे स्ट्रगल आहे सॼी, ऐं स्ट्रगल हुननि पंहिंजे जेकॾहिं जियापो लाइ स्ट्रगल न कंदा
जापान न थिया त हिकिड़ी त हुननि जी जेनेटिक्स में हिकिड़ी इहा ॻाल्हि आहे। ॿियो हू ओबीडियंट आहिनि, डिसिप्लिन्ड आहिनि, इहो जेनेटिक्स में आयो हूंदो जहिड़े नमूने होमोसेपियंस जोग्राफिकल कंडीशन ऐं ॿियनि चीज़नि जे करे, ऐं उन्हनि खे तिजारत इन करे हिननि जी तिजारत वधि में चीन सां रही आहे या कोरिया सां रही आहे। ऐं हीअ त पोइ जेके डचेस आया या पंहिंजो पोर्चुगीज़ आया या फ्रेंच आया या रशियंस आया, इहो त पोइ जी ॻाल्हि आहे, इलाही पोइ जी, पर हिननि सां मेनलैंड सां राब्ता रहिया आहिनि। ऐं हीअ जेके बि क़ौमूं जंहिंजा मूं ज़िक्र कयो, चीन आहे, ताइवान आहे, कोरिया आहे, या इहे सभु जेके आहिनि सो हिकिड़ा जेको आहे सो इज़त ऐं नंग जे लाइ तव्हां ॾिसो त हीअ जेको मार्शल आर्ट आहे, तव्हांखे मार्शल आर्ट जागीरदारी दौर जी पैदावार आहे, ऐं उहो इन करे थियो जो माण्हुनि वटि वेपन्स कोन हुआ। मार्शल आर्ट जे लाइ इंडिया जो जेको सो माण्हू हो, जीअं अॼु खां 2-2.5-3 साल पहिरीं जेको आहे सो वधायो, ऐं पोइ सॼी तव्हांखे ईस्ट एशिया में मार्शल आर्ट जंहिंमें कराटे, जूडो, तव्हांजो योगा तव्हांखे त उहो हज़ार सालनि खां तव्हांखे नज़र ईंदो। इहे सभु चीज़ूं तव्हांखे हुते नज़र ईंदियूं। उहे कल्चर, सिमिलरिटी, स्ट्रगल, ऑनर, वेड़, ऐं पोइ जेको आहे सो इन करे हिन में इहे चीज़ूं डेवलप थियूं। तव्हां ॾिसो त क्रिश्चियनिटी खे पेर कुपाइण कोन ॾिनो, प्रोसिक्यूशन करे ख़तमु करे छॾियूं। हुननि चयो त इहो असांजे लाइ एक्सेप्टेबल कोन्हे। ऐं जेको आहे सो असां वटि सिंध जो कॉन्सेप्ट ई कोन्हे हिननि जे संटू या बुधा रिलीजन में, त ऐं कंफ्यूजन में। इहे हिकिड़ा रीज़न थी सघनि था, पर जोग्राफी सभु खां वॾी रीज़न। लास्ट क्वेश्चन डॉक्टर साहब, जापान जे अंदरि जेको यूनिटरी पार्लियामेंट्री सिस्टम आहे, आइनी बादशाहत बि आहे। हीअ जेका आइनी बादशाहत आहे केतिरनि मुल्कनि में अॼु ॾींहुं सूदो आहे, इनखे सदियुनि खां जारी रखियो पियो वञे। उनजो अख़्तियार केतिरो हूंदो आहे? जेकॾहिं उते को पार्लियामेंट्री सिस्टम आहे त उनजे अंदरि आइनी जेके बादशाहत हूंदियूं आहिनि, उनजो केतिरो पावर हूंदो आहे? आइनी बादशाहत बिल्कुलु आहे, ऐं गुज़िरियल 2.5 साल 3,000 सालनि खां आहे। मुख़्तलिफ़ डायनेस्टीज़, सैकड़ो डायनेस्टीज़ मुख़्तलिफ़ जॻहनि ते आयूं आहिनि। किथे अहिड़ी बि डायनेस्टियूं आहिनि जिते मायूं हुकमरान रहियूं हुजनि, पुराणी जेको एंशंट ऐं मिडवेलियन जापान में। हाणे इहे जेके सो बाई नेम आहिनि, बाई कैमरल सिस्टम आहे। जीअं असां वटि नेशनल असेंबली सेनेट आहे, उते बि इहो ई बाई कैमरल सिस्टम आहे, जेको अमेरिका सां हुननि सिखियो ऐं एडॉप्ट कयो। ऐं जेको आहे सो जापान जो जेको बादशाह आहे, उन्हनि जे लाइ जेके सन गॉड जो जेको आहे सो जे ख़ानदान जो आहे, हुनजो सन गॉड जो जेको आहे सो अक्स आहे या हुनजा असरात आहिनि, उहो हिकु ट्रेडिशनली हले पियो। जीअं ट्रेडिशनल रिलीजन हुते हलनि पिया। पर असल ॻाल्हि आहे त मटीरियलिस्टिक वर्ल्ड माण्हू आहिनि, मटीरियलिस्टिक जेको आहे सो कामयाबी खे वधीक अहमियत था ॾियनि। उहो इन चीज़ खे अहमियत नथा ॾियनि कि सुभाणे मरण खां पोइ छा थो थिए। त हीअ जेके मुल्क आहिनि, इन्हनि में इहा ई चीज़ वधीक कामयाबी जो माना जेको आहे सो जेके हिस्टोरियन चवनि था, उन जे हिसाब सां मां ॻाल्हायां पियो। महिरबानी डॉक्टर करीम ख्वाजा साहब। नाज़रीन, हिते प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी खे पहुतो। असां कोशिशि कंदासूं त तारीख़ जे हवाले सां जेके अहम वाक़िया आहिनि या जेके तारीख़ जा कैरेक्टर आहिनि, उन्हनि खे बि प्रोग्राम में शामिलु कयूं। पंहिंजे मेज़बान शकील सुमरो खे ईंदड़ प्रोग्राम ते इजाज़त ॾींदा। अल्लाह वाहे।